बढ़िया ना है ज़मीन जो दौरो पे दस जा बढ़िया जाई बकर कर वरी भाषा तभी सगड़ा है शमीर तू हले वनी था वक्त असां गॾु न हलियो त हिकिड़े ॾींहुं चरियो थी पवंदो अरे तारी थप्पड़ तो तने लवणो फराए चली जो लेकिन पानी दे अम्मा पानी ये बाबा बाबा पानी दोस्तों साथियों असीं कॉलेज इंतजामिया ते वाज़िब करण चाहियूं था त इम्तिहान जूं तारीख़ूं सेंटर सुपरवाइज़र ऐं मुम्तिहन असांजे सलाह मशवरे ऐं रज़ामंदीअ सां मुक़ररु कया वेंदा। वाह वाह वाह। ही हॉस्टलूं न फ़क़ति असांजो घर आहिनि पर असां लाइ असांजो मोर्चो ऐं असांजो किलो आहिनि। वाह वाह। असीं पंहिंजे घर पंहिंजे मोर्चे ऐं पंहिंजे किले में रहण जी का बि मसवाड़ न ॾींदासीं। वाह वाह वाह। असीं कॉलेज इंतजामिया ते वाज़िब करणु चाहियूं था त असांजा ॿाहिरियां दोस्त ऐं महिमान हॉस्टल में रहंदा संदन महिमान नवाज़ी इंतजामिया ते फर्ज़ आहे। वाह वाह वाह। आख़िर में सभ खां अहम ॻाल्हि त इंतजामिया जा चमचा पढ़ण ऐं
चटा भेटीअ जूं ॻाल्हियूं कंदड़ शागिर्द असांजे इनकलाबी दायरे खां ख़ारिज आहिनि, छो त हू भूख बसर आहिनि ऐं इनकलाब खां बेख़बर आहिनि ऐं इंतज़ामिया जा चमचा आहिनि। चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद। असीं अहिड़नि ग़द्दारनि ऐं इनकलाब दुश्मन शागिर्दनि ते वाज़ियो करणु चाहियूं था त जेसीं ताईं असांजी पसंदि जो इनकलाब न ईंदो तेसीं ताईं पढ़ण ऐं चटा भेटी जूं ॻाल्हियूं करणु अजायूं आहिनि। चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद। इनकलाब कुर्बानी घुरंदो आहे ऐं असीं कुर्बानी ॾेई रहिया आहियूं। चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार चीता गोरीला ॻाल्हि त ॿुध यार, इहो तो वारो सुख पिटाइण वारो इनकलाब आख़िर कॾहिं ईंदो? तूं जहालत जो हमालिया जबल आहीं ॾेढर। तोखे कहिड़ी ख़बर त इनकलाब कीअं ऐं कॾहिं ईंदो आहे? इनकलाब तोखे लताड़े अॻिते निकिरी वेंदो पर तोखे ख़बर न पवंदी। तूं बदनसीबीअ जो बरमूदा ट्रायंगल आहीं। चिता पुलिस छा पोइ दोस्तों साथियों, हिक चीनी फिलासफर जो कौल आहे त जंग जे मैदान मां जीअरो निकिरी वञण वारे खे ॿी जंग विढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे। तंहिं करे साथियों अलूप थियो। इहो अथई पटापटी कमीज़ वारो टपालीअ जो पुट। हाणे शागिर्द सियासत जे कॾहिं टपालियुनि जा पुट कंदा त पोइ असीं केॾां वेंदासीं? जिन जा अबा ॾाॾा चाचा मामा असेंबली जा मेंबर आहिनि, वज़ीर आहिनि। तव्हां को फ़िक्र न करियो, मूं खेसि ॾिसी छॾियो आहे। टपालीअ जो पुट। Papa. Good morning, Mommy. अमी आज मां पंहिंजी फ्रेंड सां गॾु कमेटी लंच ॿाहिरि ई कंदसि ऐं डिनर त मां जिम खाना में कंदसि। सो प्लीज़ मुंहिंजो इंतज़ारु न कजो तव्हां, ओके? तव्हां परेशान न थियो, सब ठीक थी वेंदो। तोखे ख़बर आहे मुंहिंजो मसलो छा आहे? मां ज़मीनूं विकिणी ज़मींदार मां सनतकार बणिजी वियो आहियां, इंडस्ट्रियलिस्ट बणिजी वियो आहियां। मुंहिंजो शुमार मुल्क जे वॾनि वॾनि सनतकारनि में थींदो आहे, पर मां अञा हितां फ्यूडल आहियां, ज़मींदार आहियां। पर मुंहिंजो अलमियो इहो आहे, मशीननि जे गोड़ में मुंहिंजे वजूद जो फ्यूडल, मुंहिंजे वजूद जो ज़मींदार अञा मोह न आहे, जीअरो आहे। असां पंहिंजियुनि छोकिरियुनि खे जीअर ई दफ़न करे छॾींदा आहियूं। रिलैक्स रिलैक्स, तव्हां इहो सोचंदा त बीमार थी पवंदव। सरकार गुलाम पोस्टमैन आयो, वो झुनू साईं को कम अथसि तव्हां सां मिलणु थो चाहे।
चई साईं जी तबियत ठीक कोन्हे सुभाणे अचे न न वठी अचेसि बाबा मतां को ख़ासि कमु हुजेसि मिसकिन माण्हू आहे बेहतर सरकार। लगे तो तव्हांजो ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे मां गोरी खणी अचां? न न मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां परेशान न थियो। साईं सलाम अलैकुम। हा गुलाम कीअं आहे? साईं अल्लाह जा लख शुक्राना आहिनि। हलिया वे हिते न बाबा हिते न हेॾे मथे थी वे। साईं महिरबानी। दे ख़बर कीअं अचणु थियो आहे? साईं हिकिड़ा ॿ कम आहिनि हिकु सरकारी ॿियो ख़ानगी। चांहि पींदे? ख़ैरा जी सरकार। जल्दी चांहि खणी अच। ऐं हा ॿुध हो काल्ह जेकी केक आंदो हुअसि उहो बि खणी आ। हा बाबा। बाबा ओ बाबा। जी पुत्र जी बाबा। बाबा परते से हली बाबा जी बाबा। तूं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। बाबा चाचो गुलाम वेठो आहे इहो वञे त पोइ पाण ॿई गॾिजी ॻाल्हियूं कंदासीं। इहो ठीकु कोन्हे बाबा तूं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। साईं डब्बू बादशाह जी अवल ॻाल्हि ॿुधो। चाचा मूंखे सिफारिश जी ज़रूरत कान्हे। बाबा जी बाबा। भला मां सच ॻाल्हायां? हा बाबा चाचो वञे पोइ पाण गॾिजी सच ॻाल्हाईंदासीं। तूं बि सच ॻाल्हाईंदे बाबा? हा बाबा। बाबा बि सच ॻाल्हाईंदो? पुट अॼु कहिड़ो ड्रामो ॾिठो अथई जो ही रूप धारियो अथई? रोमियो जूलियट। पर मज़ो न आहे बाबा। छो पुट? जूलियट कोन्हे मां अकेलो आहियां। वञी चल बस सच थो ॻाल्हाए। ख़ैरा जी सरकार। तूं सच ॻाल्हाईंदे? असीं कहिड़ी बि कीअं सच ॻाल्हाईंदासीं रघु सरकार। भला मां सच ॻाल्हायां? हा सरकार तव्हां सॼो ॾींहुं सच ॻाल्हायो। पुट तूं वञ पंहिंजे कमरे वञी वीडियो ॾिस वञी सच ॻाल्हाइण लाइ अञा सॼी ॼमार पई आहे। वञ बाबा शाबाश। चइनि सालनि जी ॼमार जो हुयो जो पिंगे तां किरी पियो ऐं संदसि ई हाल थियो आहे। उमिरि में त काफ़ी वॾो आहे पर ज़हन अञा उहो ई 4 सालनि वारो अथसि। पर मुंहिंजो त ॿिनि ॿारनि खां वधीक साह हिन में मौजूदु आहे। बसि साईं अल्लाह जी कुदरत आहे। हा बाबा तूं ॿुधा। साईं मूं अर्ज़ु कयो त इहो 2 कम आहिनि हिकु ख़ानगी ॿियो सरकारी। ॿुधा बाबा। साईं अवल सरकारी कम। हा बाबा पहिरियों सरकारी। साईं नओं पोस्ट मास्टर आयो आहे। तंग थो करे छा? न साईं तंग त कोन थो करे। चाह बाबा चाह पी फिर। हा साईं। हा नओं पोस्ट मास्टर आयो आहे पोइ? साईं चवे थो रजिस्ट्रियूं ऐं एरेक्स जा ख़त हथों हथ जिन माण्हुनि जे नाले हुजनि उन्हनि खां सही वठी मोटर रसीद ते पोइ मूंखे आणे ॾे। पोइ इन में का ख़राबु ॻाल्हि आहे छा? न साईं का ख़ासि ख़राबी त कान्हे का पर हाणे ॾिसो न ही एरेक्स जो ख़त 4 ॾींहंनि खां पियो आणियां पर तव्हां मसरूफ़ माण्हू मिलियो कोन। मोटायो वञो थो पोस्ट मास्टर खे ॾियां। साईं मूं घणो ई चयोमांसि त साईं जे घर में ॿार बच्चा चौकीदार नौकर चाकर जाम आहिनि कंहिंखां सही वठी मां हाणे ॾियां तव्हांखे। चवे हरगिज़ न सही साहिब जी घुरिजे छो त ख़त साहिब जे नाले ते आहे साईं।
वॾो को अहमक आहे तुंहिंजो पोस्ट मास्टर। हेॾे अहम ख़त खे ईअं रुलींदो रहियो आहे, असांखे त नुक़सानु अची वञे हा। वालेकुम अस्सलाम। वो फाइनेंस डायरेक्टर सां मिलाइजो। वालेकुम सलाम कदीर साहब। इस्लामाबाद वारा घुर्बल कागज़ात पहुची विया। न हुननि जी ग़लती कान हुई, मिनिस्टर साहब जो सेक्रेटरी ते प्रेशर हुयो। हुननि त कागज़ात पंहिंजे वक़्त ते मोकिले छॾिया हुया, पर असांजे पोस्ट मास्टर जी ग़लती जे करे उहे कुझु लेट थी विया आहिनि। तव्हां सुभाणे इहे लोन वारा कागज़ात खणी बैंक में वञो ऐं उते ॾेखारे करे LC खुलरायो। पर हा, इहो कमु फर्स्ट प्रायोरिटी ते थियणु घुरिजे। इज़ इट क्लियर? ओके। टिनि ॾींहंनि जे अंदरि तुंहिंजो पोस्ट मास्टर या त बदिली थी वेंदो या हुनजे रवैये में लचक अची वेंदी। हा, हाणे ॿुधा पंहिंजो ख़ानगी कमु। साईं, मुंहिंजे वॾे पुट M.Com फर्स्ट क्लास में ही LLB कई आहे। हा हा, हो छा नालो अथसि? हमीद। हमीद न सही, हमीर नंढी सां। अच्छा अच्छा अच्छा, हमीर सुमरो। सिंध जे वालीअ जे पुठियां नालो रखियो अथव छा? साईं, मिड़े दिलि खे ख़ुशि करण जी ॻाल्हि आहे। असीं कहिड़ा सिंध जा वाली थींदासीं साईं। हमीर चवंदो आहे साईं, असीं हर जनम में वोट ॾींदड़ पैदा थींदा आहियूं, वोट वठंदड़ न थींदा आहियूं पैदा। बाबा हुनखे सम्झायसि, मतां पुलिस न ॿधी वञेसि। बसि साईं, जेको नसीब में हूंदुसि सो मिलंदुसि। मुंहिंजो कमु आहे खेसि सम्झाइणु ऐं संदसि आईंदे जे लाइ हथ पेर हणणु। तंहिं करे साईं तव्हां वटि अची हाज़िर थियो आहियां। तोखे मेंबर साहब खां चिठी त वठी ॾिनी हुयमि न? हा साईं, मेंबर साहब जी चिठी ॾिसंदे डायरेक्टर ॾाढा टहक ॾिना। मेंबर साहब जी चिठी ॾिसी करे डायरेक्टर टहक ॾिना? दिमाग़ ख़राब थी वियोसि छा? अलाए जे साईं, सभिनी खे चिठी ॾेखारींदे चयईं त मेंबर साहब पाण मैट्रिक विना आहे ऐं M.Com ऐं LLB वारे जी सिफारिश कई अथसि। नौकरी ॾिनसि या न? नहीं साईं, पर चयईं त अहिड़े मेंबर जी सिफारिश ते प्राइमरी मास्तरी मिली सघंदुसि फ़क़ति, बाक़ी ॾिनईसि बि प्राइमरी मास्तरी। हिनखे त मां चङी तरह ॾिसंदुसि। हा, तूं ॿुधा, तोखे छा खपे? साईं, मुंहिंजो छोकिरो M.Com फर्स्ट क्लास में LLB आहे। का चङेरी नौकरी वठी ॾियोसि त तव्हांजे आल इक़बाल जो दुआगो रहंदुसि। ठीकु आहे, तुंहिंजे छोकिरे लाइ कुझु कयूं था। तूं हीअं कर त हुनखे मूं ॾे मोकिलियसि। ऑफिस में साईं? न न, ऑफिस में मूं वटि फुर्सत बिल्कुलु कोन हूंदी आहे। हुनखे घर मोकिलियसि। वॾियूं महिरबानियूं, लख थोरा साईं जा, वॾियूं महिरबानियूं। बाक़ी इन डायरेक्टर खे त मां पाणे ॾिसंदोमांसि। ये फसाएं खुली हमीर, हमीर, स्कूल जी मोकल थी वई आहे, घर न वञो छा? हाँ वञणो आहे, पर ॿिए से इते वेठे छा थो सोचे? हिकिड़ी ॻाल्हि पियो सोचुमि ज़ेबू, असां कंगलनि जा माइट बि ॾाढी चरी शइ थींदा आहिनि। पंहिंजे ख़्वाहिशनि जी तकमील असांजनि नालनि में ॾिसंदा आहिनि। जीअं मुंहिंजो नालो रखियो अथनि हमीर, सिंध जो वाली हमीर सूमरो। सिंध जो वाली
फटीचर स्कूल जो फटीचर मास्टर। अच्छा, मुझी भेण जो नालो रखियो अथन शहजादी। सॼो ॾींहुं थांव धोईंदी आहे, रध पचाव कंदी आहे, बुहारी ॾींदी आहे, सॼे घर जो कमु कंदी आहे, पर नालो रखियो अथनि शहजादी। 22 साल जी उमिरि में पूरी थी वई आहे। अच्छा, असांजे पाड़े में हिकु नाबीना रहंदो आहे, बिल्कुलु कोन ॾिसंदो आहे, पर हुनजो नालो रखियो अथनि रोशन। हिकिड़ो असांजे पाड़े में चरियो रहंदो आहे, बिल्कुलु चरियो, पर हुनजो नालो रखियो अथनि आकिल खान। ज़ेबू, तूं मुंहिंजी जोक ते खिली कोन, छो? सुठो कोन हो? हमीर, अदाकारी तुंहिंजे बस जो कमु न आहे। ग़लति, बिल्कुलु ग़लति। असीं सभु अदाकार आहियूं। इहा ॿी ॻाल्हि आहे त के अदाकार फ्लॉप अदाकारी कंदा आहिनि। ईअं ई सही, तूं फ्लॉप अदाकार आहीं। हा, इन करे जो मां तोखे खिलाए कोन सघियो आहे, पर हाणे भरपूर कोशिश करे तोखे खिलाईंदुसि। तूं छा थो साबित करणु चाहीं हमीर? ख़ुशि आहीं? पंहिंजे हाल खां ॾाढो मुतमइन आहीं? छा थो साबित करणु चाहीं? चरी, तूं मुंहिंजो चर्चो ॿुध त सही। हिकिड़े ॿार पंहिंजे पीउ खे चयो, बाबा, जॾहिं तो शादी कई त तूं मूंखे कोन घुरायो, जॾहिं मां शादी कंदुसि त मां तोखे कोन घुराईंदुसि। उहो ॿार जॾहिं जवान थियो, हुन शादी कई त पंहिंजे पीउ खे कोन घुराई। ख़बर थी छो? इन करे जो हुनजो पीउ हुनजी शादी खां अॻु में मरी चुको हो। कीअं लॻो चर्चो? हमीर, हिकु दफ़े तो मूंखे कंहिं जग मशहूर कॉमेडियन जी ॻाल्हि ॿुधाई हुई। हू स्टेज तां चर्चा ॿुधाए, मश्करियूं करे, माण्हुनि खे खिलाए खिलाए अदमो करण खां पोइ पाण ग्रीन रूम जो दर बंदि करे सुटका भरे रोई पवंदो। सभिनी रंगनि ते हिकु रंग हावी थींदो आहे, कारो रंग, स्याह रंग, जंहिंमें ख़ुशियुनि जा, मुर्कुनि जा, टहकनि जा समूरा रंग जस्ती पंहिंजो वजूद विञाए वेंदा आहिनि। हमीर, हिकु गुमनाम रिश्ते जे हवाले सां मां तुंहिंजो वजूद कोरण लाइ को बि हक़ नथी रखां। इन ॻाल्हि जी मूंखे ख़बर आहे, ऐं मूंखे इन ॻाल्हि जी बि ख़बर आहे हमीर, त तूं कॾहिं बि पंहिंजो ॾुख मूंसां वंडणु मुनासिब न सम्झंदे। ज़ेबू, ज़ेबू, मां उहो सिॼ आहियां जेको उभरण खां अॻु लही वियो आहे। तूं मूंखे ॾाढी अज़ीज़ आहीं, पर मां तोखे कॾहिं पंहिंजे स्याह बख़्तियुनि जे ऋण में भटकण कोन ॾींदुसि। थैंक यू वेरी मच। तोखे सम्झण इम्कान खां ॿाहिरि आहे। तुंहिंजो रायो बिल्कुलु सही आहे। मां अलजबरा जो अणपुरो सवाल आहियां ज़ेबू। ॿिया कहिड़ा हाल आहिनि? हा, ठीकु 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 आहे यार, शाम में मिलंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। प्रोफेसर साहब आहे? हाँ हाँ,
प्लीज। तो ते बेटी शादी करे हल अंदर हल हल। जिमी मुझे रोब रखण जी का जरूरत कान्हे। अच्छा ही पक न कर बाहर मामू चायो है बाबा से मिलण हल अंदर हल। मामू शाय भाई आसमान में कोई शहजादो त लई ना आयो है। वरी बकवास है टॉप स्टूडेंट लीडर है ब मामा एमएनए थस ए ब चाचा एमपीए थस एक कजन मरकजी वजीर थस ए वडो भा सूबाई वजीर थस कहीं शहजादे का घट को नहीं हल हल हल, हल। ओ, बाबा बाहर स्टूडेंट लीडर महमूद शाह आयो है। शाह साहब आयो है? हाँ। अरे बाबा तो पोइ हिकदम ड्राइंग रूम में विहारीस न ॾाढो को अजीब माण्हू आहे। अरे शाह साहब खे दर ते बीहारिया हुअईं तूं कॾहिं कोन सुधरंदे परे थी। अस्सलाम वालेकुम शाह साहब अचो 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 अंदर अचो। साईं माफ़ कजो तव्हांखे बेवक्त अची उथारियो अथमि। शाह साहब का ॻाल्हि कान्हे तव्हां वियो त सही। न साईं तकड़ में आहियां। शाह साहब हिकिड़ा 5 मिंट। साईं ॿिए दफ़े 5 कलाक अची हाज़िरी ॾींदुसि। मां यूनियन जो इजलास छॾे आयो आहियां फ़िलहाल तकड़ में आहियां। भला ख़ैर त आहे न? तव्हांजी दुआऊं घुरिजनि साईं सभु ख़ैर आहे। तव्हांखे प्रोफेसर इंचार्ज स्टूडेंट अफेयर्स मुक़ररु कयो अथऊं। इन सिलसिले में मां पंहिंजी ऐं पंहिंजी यूनियन जी तरफ़ां तव्हांखे मुबारक ॾियणु आयो आहियां। इहे तव्हांजा लख लाइक़ शाह साहब। हूअं बि तव्हांजे ताउन खां सवाइ शागिर्दनि जे मसइलनि में हथु विझणु मुमकिन ई कोन्हे। असीं तव्हां सां गॾु आहियूं। इम्तिहान पंहिंजे वक़्त ते थींदा का बि गड़बड़ कान थींदी। हिकु ॿ विगोड़ी बदमाश आहिनि तिन खे ॾिसी वठिबो। शाह साहब 2-3 छोरा मुंहिंजी नज़र में बि आहिनि जे हथ चढ़ी विया त 3 सालनि लाइ रेस्ट टिकट कराए छॾींदोसां। न न साईं अहिड़ी नौबत ई न ईंदी। तव्हांजी दुआऊं घुरिजनि असीं सभिनी खे ठिकाणे लॻाए छॾींदासीं। चऊं साईं हाणे इजाज़त। चङो बाबा ख़ुदा हाफ़िज़। पर हा यूनियन खे मुंहिंजे तरफ़ां थैंक यू ज़रूरु चइजो। हाज़ुर साईं ख़ुदा हाफ़िज़ साईं ख़ुदा हाफ़िज़। अचो शाह साहब तव्हांखे साईं प्लीज़ तकलीफ़ न कयो। शाह साहब अचो। ईअं त सोचे सोचे तव्हां पंहिंजी सिहत ख़राब करे वठंदा। ही का नई ॻाल्हि त न आहे। तव्हां तानीअ खे कीअं बि करे शादी लाइ राज़ी करियोसि। सॼी बिज़नेस ऐं इंडस्ट्रियल कम्युनिटी खे ख़बर आहे त मुड़ुस खां तलाक वठी वेठी आहे। केरु शादी कंदो? केरु? तव्हां कादर खान में छो नथा राज़ी थियो? बदनाम आहे बदनाम। सॼी बिज़नेस कम्युनिटी में बदनाम सिमंगलर जेको पाण खे कारियर थो सॾाए। छा कारियर? हा कोबरा। बाबा खुदा हाफिज।
बाबा बाबा मां सच ॻाल्हायां? पुट अञा सच ॻाल्हाइण जी मौसम न आई आहे। दबू पुट तूं वञी सुम्ही पओ। सुम्ही पवां? हा। सच न ॻाल्हायां? पुट सच सुबुह जो ॻाल्हाइजांइ। हा बाबा सच सुबुह जो सवेल उठी ॻाल्हायां? हा पुट हाणे वञी तूं सुम्ही पओ, सुबुह सवेरे उथी पोइ सच ॻाल्हाईंदासीं। तूं बि सच ॻाल्हाईंदे बाबा? हा बाबा, जे मूंखे बि तौफ़ीक़ थी त मां बि ज़रूरु सच ॻाल्हाईंदुसि। चङो तूं बि सच ॻाल्हाईंदे, मां मुंहिंजी चरबट सां तो सच ॻाल्हायां। हेलो मम्मी। बाबा हैंटर वारीअ जी वापसी। Stupid. जागो पिया रेडी तव्हां? पुट तानिया, हिन उम्र में माउ पीउ बिना कंहिं सबब जे न जागंदा आहिनि। तो गॉड से प्लीज हिन वक्त मूंखे को बि लेक्चर न ॾियो। नो सरमन्स प्लीज। तानिया तूं हुते वेह ऐं पीउ जी ॻाल्हि गौर सां ॿुध। छा ॿुधां मम्मी मां? तव्हां मूंखे ॿुधायो त मां छा ॿुधां? तव्हांखे मुंहिंजो ख़्याल न आहे त मां सॼो ॾींहुं वेचारनि ॻोठाणनि औरतनि सां मथो हणी हणी हींअर थकिजी आई आहियां। आख़िर सदियुनि खां सुतल औरतनि खे सुॼा करणु सवली ॻाल्हि त न आहे। तूं ॿियनि औरतुनि लाइ सोची थी? कॾहिं पंहिंजे बारे में सोचियो थी? पंहिंजे बारे में छा मतिलब? गॉड से प्लीज वरी शादी जो को मामलो आहे छा? प्लीज पापा मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। कादर ख़ान तव्हां खां संग घुरियो, तव्हांखे क़बूल न आहे, मूंखे क़बूल आहे। मूंखे जॾहिं बि शादी करणी हूंदी मां कादर ख़ान सां ई कंदसि। सो प्लीज तव्हांखे मुंहिंजे बारे में फिक्रमंद थियण जी ज़रूरत न आहे। मां पंहिंजे मुस्तक़बिल जी पाण ज़िम्मेदार आहियां। नो वरीज़ एट ऑल।
हाँ मरे हमीर आयो पुट हाँ बाबा लई देर का आयो आहे अंदर कमरे में आहे बाबा मां बाय वन वाह सही वाह तव्हां बि खैरन सां वक्त सिर घर पहुची विया आहियो बाबा तव्हां मुंहिंजो इंतज़ार छो न कंदा आहियो अब तुंहिंजो इंतज़ार केरु कंदो तूं आहीं लीडर लीडर जी सही मर्ज़ी जॾहिं वणे सा अचे जॾहिं वणे सा न अचे बाबा मां तव्हांजो पुटु न आहियां लीडर लीडर जो पुटु हूंदो आहे मां आहियां टपाली ग़ुलाम टपाली अचो बाबा तव्हां वेहो हेॾा अचो बाबा प्लीज़